अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असान चैनल ते खुशामदीद। अॼु जी जेका इंफॉर्मेशन आहे उहा इहा आहे त यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां तइलीमी साल 2023 जी एडमिशन जे लाइ फीस चालान अपलोड करे छॾिया आहिनि ई पोर्टल अकाउंट्स ते। जेके बि कैंडिडेट फर्स्ट मेरिट लिस्ट में सिलेक्ट थिया हुआ उन्हनि जा चालान उन्हनि जे ई पोर्टल अकाउंट ते अपलोड कया विया आहिनि। उहे पंहिंजो ई पोर्टल लॉगिन करे पंहिंजो चालान डाउनलोड करे सघनि था। ऐं जेके इम्पोर्टेंट डेट्स आहिनि चालान जूं उहे इहे आहिनि त वेनसडे 18 जनवरी 2023 लास्ट डेट आहे फीस जी पेमेंट जी। ऐं तव्हांखे जेके डॉक्यूमेंट सबमिट 20 जनवरी 2023 ताईं 20 जनवरी 2023 ताईं तव्हां डॉक्यूमेंट सबमिट कराए सघो था। कैंपसिस में जिन्हनि अप्लाई कयो आहे उहे शहीद बेनज़ीर भुट्टो कन्वेंशन सेंटर यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो में पंहिंजा डॉक्यूमेंट सबमिट कराईंदा। ऐं जेके कैंपसिस में अप्लाई कयो आहे कैंडिडेट्स उहे पंहिंजा डॉक्यूमेंट्स पंहिंजे कैंपसिस में जमा कराईंदा। अगरि तव्हांखे ख़बर न आहे त कहिड़ा डॉक्यूमेंट सबमिट कराइणा आहिनि त ऑलरेडी असांजे हिन चैनल ते डिटेल वीडियो मौजूदु आहे जंहिंमें सभु डॉक्यूमेंट्स जे बारे में डिस्कस थियल आहे ऐं रिटर्निंग चालान वग़ैरह जे बारे में सभु कुझु डिस्कस थियल आहे हिन चैनल ते। तव्हां उहे वीडियोज़ ॾिसी करे तव्हां रहनुमाई हासिल करे सघो था। उमेद कयूं था तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां तइलीमी साल 2023 जा चालान अपलोड कया विया आहिनि ऐं चालाननि जी जेका लास्ट डेट आहे उहा 18 जनवरी 2023 आहे फीस पेमेंट जी। ऐं डॉक्यूमेंट सबमिशन जी लास्ट डेट 20 जनवरी 2023 आहे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं जेके बि इंफॉर्मेटिव वीडियोज़ अचनि तव्हां ताईं जल्द खां जल्द पहुची सघनि। अल्लाह हाफ़िज़।